अलाए मूंखे ईअं छो थो लॻे त असां हिक ॿिए खे इलाही सालनि खां सुञाणंदा आहियूं। हाँ, यही तो मोहब्बत जी मजबूती जी निशानी है। पर लॻे थो त असांजी मोहब्बत ई कंहिंजी नज़र लॻण वारी आहे। छा मतलब? मां समझी न सघियुसि। बाला चाहियो हो। बाला चाहियो? अॻु त कोन ईंदो हो, पर हाणे त हर हिकु 2 ॾींहंनि खां पोइ चक्कर थो हणे। ज़रूर का लालच हूंदी हुनजे दिल में। तू सच थी चवीं। मूंखे पाण बालाज खान जो अंदर मेरो थो लॻे, पर ख़ैर मां कुछ न कुछ। न, तू कुछ न कजे। असां ग़रीब माण्हू आहियूं ऐं वो सरदार आहियूं। जेकॾहिं तोखे कुछ थी वञे त पोइ मूंखे कुछ न थींदो। मूंखे रुॻी तुंहिंजो साथ खपे। बाक़ी मूंखे केर बि कुछ नथो करे सघे। मुंहिंजो साथ तोसां मरण ताणी हूंदो, पर तू बाबा खां जल्दी मुंहिंजो हथु घुरे वठ। बस कुछ ॾींहं इंतज़ार कर, उन खां पोइ मां तोखे पंहिंजी कुंवार बणाए हमेशा लाइ वठी वेंदुमि। सच? तुंहिंजो कसम। गुलबानू खे ग़लतफ़हमी थी आहे त मूं हुन ते ऐं हुनजे घर ते हमिलो करायो आहे, पर इहा हुनजी सोच ग़लति आहे। मां त पंहिंजी पाण जान बचाइण जे लाइ उतां भॼी वियो हुयुसि। गुलबानू जी इहा ग़लतफ़हमी ख़तमु करण जे लाइ मूंखे हुन ॾे वञिणो पवंदो। मां गुलबानू न 1-2 ॾींहंनि में वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि। चाचा, इहा मूंखे चाल थी लगे, दुश्मन जी चाल आ। पर चाकर खान त पाण खे हिन वक़्तु पंहिंजो दुश्मन तो समझे न। हू तो समझे त असां हुन ते हमलो करे गुलज़रीन खे आज़ाद करायो। इहा त हुनजी ग़लतफ़हमी आ। जेकॾहिं मूं ते कोहिस्तान जा पहरा लॻल न हुजनि हा, हिकु ॾींहं जे अंदरि साबित करे ॾेखारिया हा इहो कमु मूं न पर कंहिं ॿिए कयो आ। पर असां लाइ त चाकर मुसीबतूं वधाए। हुन खां अॻु जो इहे मुश्किलातूं चाकर ऐं असांजे जज़्बात जी ॿेड़ीअ खे टोड़े तबाह करे छॾनि। पाण खे कुझु करणो पवंदो। चाचा, अहिड़ी का तरकीब सोचबी जंहिंसां असांजो विञायल एतमाद बहाल थिए। जमाल पुट, सोचां थो त हिकु दफ़ो हली वञे ऐं खुलियो वञी ॻाल्हायोसीं। तूं न वञ चाचा, गुलज़रीन खे मोकिल, जेको वज वठी गुलबानू सां ॻाल्हाए, गुलबानू खे राज़ी करे त पंहिंजे बाबे खे सम्झाए। पर हाणे त उते वञण लाइ गुलज़रीन खे ख़तरो आहे। चाचा, चाकर हाणे पाण जॾो थी चुको आ, कुछ भी नथो करे सघे, कुछ भी न। ई ॻाल्हि त उञाइल खे पाण पाणी ढुक पीअण जे लाइ खूह ते अचणो पवंदो आ। जे खूह ते न आयो त उञ मरी वेंदो। ॿिया जुज़ू ॿिया। तो के मना कयो तम ना हिते न ईंदो कर। बाबा ॾिसी वठे पो। करे करे प्यासे खे पाण खूह वटि हली अचणो पवंदो आहे। हिन जो मतलब हालत एतिरी बदलजी चुकियोन जो तव्हां प्यासा आहियो ऐं मां पाणीअ जो खूह, तव्हां अहिड़ा अंधा खूह बणिजी चुका आहियो जंहिंजी गहराई जी त ख़बर ई नथी पए। तूं ग़लति थी चईं। जेको कुछ तू समझी थी इहो ग़लति आहे। जेकॾहिं अॼु बाबा सरदार वटि न वञी हा, अॼु तोखे ख़बर पइजी वञी हा छा सच आहे
छा ग़लति आहे? ॾिस गुलबानू, मां तोखे बाक़ी बचियो छा आहे जेको मूंखे ॿुधाइण आयो हुई? जेकॾहिं तोखे वञिणो हो त मूंखे ॿुधाई आ, मां तोखे कीअं बि करे घरां कढी छॾी आ। तो असांजे घर ते हमलो कराए सुठो न कयो, तोखे छा मिलियो? गुलबानू, ही तू छा पई चवी? तव्हांजे घर ते हमलो मूं न, मूं ते बोतान इल्ज़ाम आहे। इहो इल्ज़ाम न आहे पर हक़ीक़त आहे। सभु कुझु तुंहिंजे चवण ते थियो आ। मुंहिंजी ज़िंदगी खां एतिरो परे हलियो वञ जो तुंहिंजे पाचो बि हिते न पए। ॾिस गुलबानू, मुंहिंजी मोहबत खे तू मजबूरी बनाए मूंखे टुकराए रही आहीं। इहा तू वॾी ग़लती करे रही आहीं। मोहबत खे तू मजबूरी बनाए मूं ते वार कयो। तू सम्झियो छा आहे मां अहिड़ी मजबूर आहियां? जेकॾहिं तू हमलो कराईंदे त मां तोसां शादी कंदसि। मूंखे ठुकराए मूं ते इल्ज़ाम हणी पाण लाइ मुश्किलातूं पैदा करे रही आहीं। न खपे मूंखे तुंहिंजी ॾिनल आराम वारी ज़िंदगी। मां पंहिंजे ॾुखनि में ख़ुशि आहियां। मां मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ॼाणां थी ऐं एतिरी ताक़त अथमि जो ॾुखनि में रही सघां। पर तूं ॿीहर हिते कदम न रखंदे, छो जो इहा कदम वापसी जो रस्तो न ॾिसंदई। हलियो वञ हितां, ॿाहिरि ईंदे। छा गिंदगा, ॿाहिरि ईंदे। सरदार बालाजी, ये तो तव्हांजी इज्जत अफ़जाई आहे जेको तव्हां मूंखे एतिरी इज्जत ॾिनी। हानी, तू खूबसूरत ही आहीं। जिंदगी ॾियण जी अलामत आहे। तुंहिंजो वजूद ऐं तुंहिंजी दिल शाहिद तुंहिंजे नाले जा तर्जुमान आहे। जुदाई वक्त जो ॾिनल अहिड़ो ज़ख़्म आहे जो कंहिं बि वक़्तु भरिजी सघिजे थो। सरदार साईं, मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी कोन सघी। ज़िंदगी तोखे अहिड़ो मुक़ाम ॾिनो आहे जिथे तूं तहफ़ुज़ ऐं ताक़त जे बग़ैर नथी रही सघे। छा मां, भेण, धी हिननि जा रूप ज़िंदा रहण जे लाइ काफ़ी न आहिनि? मां, भेण ऐं धीअ जा रिश्ता वक़्त जे ताबेदार हूंदा आहिनि, जंहिंजे करे औरत जो हिकु ॿियो रूप हूंदो आहे जेको कुदरत वारे हुनखे ॾिनो आहे। उहो कहिड़ो सरदार साईं? ज़ाल जो रूप। पर मां कंहिंजी ज़ाल थी रही आहियां। कंहिंजी? बस आहे कोन। ना, अच्छो नबी, नबी अच्छो। छा थियो? कहिड़ी सोचनि में घुमायो सरदार साईं? अंदरा हानी। सरदार, हानी छा थियो? हानी कुझु बि थी पए, मां हानी खे ॿिए कंहिंजो थियण न ॾींदुसि। कंहिंखे ज़रूरत आहे जो तव्हांजो रस्तो रोके सरदार साईं? हिकु माण्हू आहे जेको अख में कंटो थिए थो। छा सरदार? नालो वक़्तु ॿुधाईंदो त केरु आहे। हुनजो सर कलम थियण खां हुनखे केरु बि बचाए न सघंदो। जेको बि आहे सरदार, तव्हांजे गज़ब खे ललकारियो अथई। तव्हांजे चकर खां कॾहिं बि न बची सघंदो। हिकिड़ो शर्त ते बची सघे थो। शर्त वरी कहिड़ो सरदार साईं? कॾहिं हानी जी ज़िंदगी मां निकिरी वञे या हानी मुंहिंजे हवाले करे। मंगला, मूंखे हिकु दफ़ो इन छोरे गुलज़रीन सां मूंखे चङी तरह ॻाल्हाइणो पवंदो। छा ॻाल्हाईंदसि? हिकु सौदो करिणो अथसि। त पोइ हू ॾिस, सोते वारो हमरा हू पतो। अरे गुल, इनको क्या? शेर बहादुर खान, तोखे ख़बर है ना त मुंहिंजो नालो गुल न आहे पर गुलज़रीन आहे। गुश छा गुश के?
तोसां हिकु सौदो करण था चाहियां। कहिड़ो सौदो? गुलबानो जी ज़िंदगीअ मां निकिरण जो सौदो। क़ीमत चओ। मां हुनखे कंहिं क़ीमत में विञाइण नथो चाहियां, छो जो मां हुन सां बेइंतहा मोहबत कंदो आहियां। मां हुनजी बेवफाई सही न सघंदुसि। तूं हुनजी ज़िंदगीअ मां निकिरी वञ त पोइ हू मूंसां वफ़ा कंदी। तोखां हुनजी वफ़ादारी मूंखे ज़िंदगी जे उंधाए में धिके छॾींदी। पर मां उंधाइनि में न, उंधाइनि खे रोशन करण जो आदी आहियां। तूं कंहिंजे जज़्बात सां खेॾी करे उनखे उंधाए में धिकण थो चाहीं? जज़्बातुनि सां तूं थो खेॾीं, मुंहिंजे जज़्बातुनि सां, गुलबानो जे जज़्बातुनि सां। हिते ईअं न थिए गुलज़रीन, जो ही जज़्बात तूफ़ाननि जो रुख़ अख़्तियार कनि, जंहिंमें तूं गरक थी वञे। गरक मां न, पर तूं थींदे। गुलबानो मूंखे चाहे थी, तोखे न, ऐं तोखां नफ़रत थी करे। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। उहो मूंखे चाहींदी आहे, मूंखे। इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त हू कंहिंखे चाहे थी ऐं कंहिंखां नफ़रत थी करे। मां हुनखे पंहिंजी ज़िंदगीअ जो साथी बनाइण थो चाहियां। तुंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी सड़ियल किताब वांगुरु आहे, जंहिंजे कागज़ जी का रख में नज़र न ईंदी आहे। तुंहिंजी ज़िंदगी जो उहो किताब सड़ी रख थी वियो आहे। इहा तुंहिंजी भुल आहे। मुंहिंजी ज़िंदगी हिकु सड़ियल किताब न, पर हिकु आवाज़ आहे। आवाज़, गुलबानो जी मोहबत जो आवाज़। उनखे दबाइण जी कोशिशि न कजां, त तुंहिंजो आवाज़ हमेशह जे लाइ दॿिजी वेंदो। शेर बहादुर, तू पका चालाकन तू पका। तोखे हिम्मत कीअं थी मुंहिंजे नंढे भाउ ते बंदूक सिधी कई अथई? मां तोखे जीअरो न छॾींदुसि। दादा जमल न, ही पाण खे कुझु नथो करे सघे। शेर बहादुर, जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजे मथां एहसान न हुजे हा त पोइ अॼु तूं हिन दुनिया में जीअरो न हुजी हा। हिक दफ़े तूं मूंखे बचाए जीदान ॾिनो, अॼु मां तोखे जीदान थो ॾियां। छा यादि कदे हलाणे तां ॿीहर जेकॾहिं अहिड़ी हरकत कई न त पोइ तुंहिंजो अशर बुरो थींदो। हले तां बुरो। अब्बा बुखर हो गए। रोगा फैसला कंहिंजो फ़ैसिलो? चाकर खान फैसलो छिकायो आहे त हुनजे घर ते बंगुर खान शेर बहादुर हमलो कयो आहे। सो बि मुंहिंजे जमाल ऐं गुलज़रीन जे चुर ते संदसि घर ते हमलो करायो आहे ऐं हू उन हमले में ज़ख़्मी थियो आहे। पर शेर बहादुर त पाण बि असांजो दुश्मन थियो बीठो आहे। पोइ इहो त पाण सां ॼाणूं न, सरदार त नथो ॼाणे न। फ़ैसिले में सॼे राज जे साम्हूं इहा ॻाल्हि चिटी करणी आहे त चाकर खान कूड़ो आहे। पोइ अब्बा सच ऐं कूड़ जी ख़बर कीअं पवंदी? ॻाल्हि साख ऐं सूंहं ते टुटंदी। कसम केरु खणंदो अब्बा? जंहिं ते ईंदो उहो ई खणंदो। अब्बा तव्हां कसम न खणिजो। सचो कसम खणणु ॾोह न आहे पुट। असां सच ऐं हक़ ते आहियूं। सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर बुॾंदी कॾहिं न आहे। मां अल्लाह हेर खने। या अल्लाह ग़रीबनि जो तूं ई ओई वाई आहीं।
तू घर आए तो बाबे से गाल छो न कई। खाली गाल करण मां को फ़ाइदो ही ना है। छो? मां जल्द पंहिंजे राज सां अची तुंहिंजे पैसा तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कंदुसि। कॾहिं? जॾहिं बालाज मूंखे पंहिंजो। न हनी न, तूं मुंहिंजी आई ऐं मुंहिंजी रहंदी आहे। मां तोखां बग़ैर जी न सघंदुसि। तू छा थो सम्झी? हाणे मां तोखां सिवा रही सघंदसि? पाण वाइदो कयो आहे त जीअंदासीं गॾु, मरंदासीं गॾु। त पोइ बाबा सां रिश्तो घुरण जे लाइ तूं एतिरो लवाई छो थो? लवाया नथो, सोचां थो त जेकॾहिं अकेलो आयसि त शायदि तुंहिंजो पोइ इनकार न करे सघे। भले तूं राज खे वठी अच, पर तेसि ताईं तूं बाबा सां ॻाल्हि त करे वठ। ठीकु आहे, मां जल्दी ईंदुसि ऐं अची तुंहिंजे ॿिए सां तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कंदुसि। ठीकु आहे, मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। ये गोश भी है क्या कारखान तू गाला? सरदार साईं, सालन खां वठी मां हिन ई कोस्तान में रहां थो। मुंहिंजा अबा ॾाॾा बि हिते ई मरी दफ़न थी विया। सॼी उमिरि कंहिं बि मूंॾे या मुंहिंजे घर ॾांहुं मेरी अखि खणी बि न निहारियो आहे। हाणे ही नवां छोरा सामाणा आहिनि मूं ते ऐं मुंहिंजे घर ते हिननि पागली ऐं जमाल जे चवण ते हमिलो कयो अथनि। ऐं सरदार साईं, हमिलो करे मुंहिंजी नियाणी खे जॾो करे छॾियो। सरदार साईं, मूंखे था चवनि कोस्तान छॾे हलियो वञ। बाबा साईं, पंहिंजो माल ऐं वॾियूं छॾे मां केॾां दरबदर थींदुसि। मूंसां इंसाफ़ थिए साईं। सरदार साईं, मूंसां इंसाफ़ थिए। कंहिं तुंहिंजे घर ते हमिलो कयो आहे? सरदार साईं, शेर बहादुर खान ऐं बंगुल। सरदार साईं, कूड़ थोड़े साईं, निसोरो कूड़ थोड़े साईं। न चुपा खान, चाकर खान तू गाला। सरदार साईं, जेकॾहिं तव्हांजो हुकुम थिए त मां पंहिंजो घर ऐं ही कोस्तान छॾे हलियो वञा। हिननि जे चवण ते मां पंहिंजो घर छो ठाहियां? शेर बहादुर, चाकर सच थो चए? साईं, मूंखे त का कन गनी कोन्हे का। मां बंगुल त नूरा जी परी कपड़ ते वेठा हुआसीं। सरदार, ही त मथे कोहिस्तान में हुआ, असीं त हुआसीं ई कोन। साईं, सरदार साईं, उते मुंहिंजे घर ते हमिलो करण वारा ही ॿई हुया, शेर बहादुर ऐं बंगुल। चाकर, तूं कीअं पियो चई पक सां त ही ॿई हुआ? साईं, मूं हिननि जी चाल ऐं टोर सुञाती हुई। ऐं ॿियो त बंगुल जे हथ में उहो ई हथियार हो साईं, जेको खणी हुई मूं ॾे आयो हो मूंसां कूड़ में ठगीअ में हमदर्दी करण। सरदार साईं, इहो कमु हिननि पागली ऐं जमाले जे चवण ते कयो आहे। तव्हां पुछो साईं, पुछी सघो था। इहे छोरा ॿई पंहिंजे सरदार जे फ़ैसिले खे कोन था मञनि, तॾहिं त तुंहिंजे पुट खे जमाल क़तल कयो। ख़ैर, जमाल सॼे बिरादरी खां बि निकितल आहे, पर सॼे कोस्तान खां बि निकितल आहे। उन ते ॻाल्हाइण वक़्त जो ज़ियान आहे। बाक़ी ही फ़ैसिलो थींदो सूंहं ते। जेको चर मां लंघे वेंदो उहो बेॾोही आहे, जेको न लॻे सघंदो उहो ॾोही आहे। जेकॾहिं सरदार वॾे जो फ़ैसिलो क़बूल न कयूं, पोइ बि ॾोही आहे। चर जे खोटण जो बंदोबस्तु कयो, उते अची वॾो सरदार फ़ैसिलो टोड़ींदो।